साजिद बा दयालावाल भीरे या ता हलो मां अचां थो न ता हलो शाबाश ता हलो शाबाश मां अचां थो 2 मिंट बीठो न न मोला दो मेरा पैसा मुंह ॾिठान बा न बाबा मोला दान लद्दा तो मोहन न नजर असांजी हुयस तव्हांखे हिसाब किताब ॾियणो थी बा हा बाबा नजर तुंहिंजे जी असां गॾाई बियो जेड़ो न पियो बियो सोचूं था छो न हली होटल ते मानी था खाऊं सही है गॾ जी हली मानी था खाऊं। बस सही है बोलू अचो हलो हलो वेलो ठरी वेंदो छा थियो न हलो नहीं छा कइनो अदा ये कर का दाल चाला है खणी अंडा न बा छो दाल बा दाल फ्राई न बा कढ़ाई खणी कढ़ाई दाल छाजी तो बा दाल चाल खाई गुजारो करे हलूं था कढ़ाई खाईंदा छड़ी ना हिस्सो आसान जेके संगत जी सलाह खणी कढ़ाई घणी किलो कढ़ाई खणी आधे किलो ठहराया No. No. यार बाबर दिल तिलाई अची वा पाण तो 500 लदो है ये तो 800 रुपया अची वा हाणे छा कयूं यार ॾाढो थी ये हाणे को तरीक़ो कयां थो हाणे त घुराऊं चाह यार अॻी बिल घणा चार के भराईंदासीं अरे तू मोते छॾे रे न मां संभालींदो वेटर साईं ॿियो कुझु महिरबानी बस 3 चायूं पीआर असांखे हाणे ॿुधायो छा तरीक़ो सोचियो हितां कहिड़ी चाह खणी आयो हिन त मक्खियूं पियूं आहिनि सर मटाए था ॾियूं ॿीचारे बहुत इलाज आहे सर मटाए था ॾियूं मां थोड़ी को कॉल कयां थो तव्हांजी कंप्लेन कई ईअं थींदो मक्खियूं पियूं या साईं मटाए था चांहि मटाए था ॾियूं हे तव्हांजो तरीक़ो आहे मटे था ॾियो अरे ईअं न कयो ग़रीब आहियूं फोन कर ईअं न कयो मां तव्हांखां बिल कोन थो वठां महिरबानी कयो मां तव्हांजी चांहि मटाए थो हिन दफ़े जा तोखे माफ़ कयूं चांहि तव्हांजी मटाए आईंदा ॿीहर अहिड़ी ग़लती कई न कोन थी खपे चाह रखे ते हलो दा सर चांहि मटाए नथी खपे चाह हलो No. हिनखे चइबो अथई नाग पे मरे लख बचे